अस्सलाम वालेकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पापनगर जन जे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। छा कमीने वॾेरे बालाज खान जो वफ़ादार कुत्तो मंठार बि हाणे वॾेरे बालाज खान सां धोखो कंदो। छा जेको आहे सो वॾेरे बालाज खान जी धीअ राणी वॾेरे बालाज खान जी इज़त खे मिटी में मिलाए मंठार सां भॼी वेंदी। छा शेरदिल ऐं वॾेरा रावल खान वारा हाणे ख़ामोश थी वेंदा या वॾेरे बालाज खान जो कमु तमामु कंदा। इन सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा जीअं हाणे ईंदा नई नोटिफिकेशन सभ खां पहिरियां अव्हां ॿाहिरि ताईं भावक़्त न पहुची सघे। दोस्तों सब्सक्राइब ज़रूरु कंदा छोजो अव्हां जो सब्सक्राइब करण सां को बैलेंस कोन थो किरे। बहरहाल असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई वधंदी आहे ऐं पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा। हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल पापनगर जन जे ईंदड़ नई एपिसोड में हिकु इंट्रस्टिंग सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। त सीन इहो हूंदो त वॾेरे बालाज खान जो वफ़ादार कुत्तो यानी मंठार बि वॾेरे बालाज खान खे धोखो ॾींदो। हुनखे अहिड़ो त धोखो ॾींदो हुनजी इज़त ते वाह कंदो जीअं वॾेरो बालाज खान ॿियनि जी इज़त ते वाह कंदो आहे हमेशह। जीअं तव्हां गुज़िरियल एपिसोड में ॾिठो हो त वीचारी राबेल खे जेको आहे सो अगवा करे हुनजे घरों खणी वेंदो आहे, मल्हार वारनि खे वीचारनि खे जेल में विझाईंदो आहे। ईअं जेकॾहिं हो जेको आहे ॿियनि जी इज़त सां खेॾियो आहे त हो बि जेको आहे हुनजी इज़त सां खेॾंदो ऐं तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त जेको आहे सो वॾेरे बालाज खान जी धीअ राणी बि जेको आहे वॾेरे बालाज खान जो ही जेको आहे सो इज़त खे मिटी में मिलाए ऐं मंठार सां भॼण जी कोशिशि कंदी। ओॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त हाणे शेरदिल वॾेरे रावल ऐं सिकंदर वारा जेको आहे सो वॾेरे बालाज खान जे मथां तमामु घणे गुस्से में हूंदा ऐं हो इहो मनसूबो ठाहींदा त असां जल्द अज़ जल्द वॾेरे बालाज खान जो कमु पूरो कयूं। छोजो हुन जेको आहे शेरदिल वारनि खे मल्हार वारनि खे रोशन वारनि खे पहिरियां तमामु घणा सदमा ॾिना आहिनि ऐं हाणे जॾहिं त मल्हार जी शादी हुई त मल्हार जे शादी जे मथां जेको आहे हुन पुलिस लहराई ऐं मल्हार वारनि खे जेको आहे सो लाकअप में विझराए। होॾां जेको आहे सो मल्हार जी मंगेरी यानी जेको आहे सो राबेल खे बि जेको आहे सो अगवा करे खणी वियो आहे। हाणे इन सॼे जेको आहे सो डिटेल बाबति अव्हांजो छा राय आहे पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा ऐं पंहिंजो शहर जो नालो ज़रूरु ॿुधाईंदा जीअं ख़बर पए कहिड़ो दोस्त किथां ॾिसी रहियो आहे। दोस्त हाणे ॾींदा असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।